जी खास फरमाइश बाबा इरफान साईं जी खास फरमाइश सैयद बाबा आफाक अली शाह बोदले साईं सैयद आफ्ताब शाह साईं पंडाल में बैठल सजी संगत फुकरा जी खास फरमाइश। अखियों मोजे अजीब बजूं अखियों मोजे अजीब बजूं गिर नचियां घिरकल नठे नाग बचा टजियां वेठू वंग विझन नठे नाग बचा टजियां वेठू वंग विझन मुझू माचन कन अथन मोमद शौक शिकार जो अगर मां वञा दोज़ख में गॾ यार भी हूंदो अगर मां वञा दोज़ख में गॾ यार भी हूंदो गुनाहन जे सलावार के दीदार भी हूंदो जन्नत जे ख्वाहिशमंद खां बेज़ार भी हूंदो अहिड़ो रुतबो कम दिल ते अल्लाह लखा भी हूंदो अख पिरां जी अख में इहो कुठलनि जो वाकम ओ लागे टिच लतीफ़ चवे लागे टिच लतीफ़ चवे सिसी सूथो ओ तोड़े निकरे दम अब अख पिरां जी अख में सही ओ दर्शन कया दुनिया थे ओ मुला मुले हिजाब छो थो ओ मुझे अचण सा साईं मुझे अचण सा सोना रुख ते नकाब छो थो दर्शन कया दुनिया साईं मुले हिजाब छो थो मुझे अचण सा साईं मुझे अचण सा सोना रुख ते